अस्सलाम वालेकुम दोस्तों। अल्लाह पाक खां उमेद आहे तव्हां सदा ख़ुशि ऐं आबाद हूंदव। मुंहिंजो नालो बाकर हुसैन आहे ऐं ज़ात जो मां सियाल आहियां। मुंहिंजो वीडियो करण जो हिकु नंढिड़ो मक़सदु आहे। 11 फरवरी ते सुजाग न्यूज़ खे 8 साल थी वेंदा माशाअल्लाह उन जी कारकर्दगी खे। ऐं असांजो भाउ उन में कमु कंदो आहे, जर्नलिस्ट आहे भाउ सलीमुल्लाह जलवाणी साहब। माशाअल्लाह सुठो कमु करे रहियो आहे। जेकी उन जी कारकर्दगी आहे माशाअल्लाह तमामु बहितरीनु ऐं तमामु माशाअल्लाह ज़बरदस्त आहे, रते दरे वारो। ऐं असांजो उनखे दिलि जी गहराइनि सां सलाम आहे भाउ सलीमुल्लाह जलवाणी साहब खे। ऐं माशाअल्लाह भाउ सलीमुल्लाह जलवाणी साहब, तव्हां ईअं ई पंहिंजी जिदोजहद जारी रखो। अलाह पाक तव्हांखे ख़ुशि कंदो, सदाईं आबाद हूंदो पंहिंजी फैमिलीअ सां। ऐं माशाअल्लाह कामयाबी तव्हांजा क़दम चुमंदी। असां भाइरनि जी दुआऊं अथव। ऐं अलाह पाक तव्हां सभिनि दोस्तनि खे ख़ुशि रखंदो। असांजे भाउ सलीमुल्लाह जलवाणी साहब खे सपोर्ट कयो ऐं हुनखे फॉलो कयो, तव्हांजी महिरबानी थींदी। जज़ाक अल्लाह, महिरबानी।